बिशाह सिंध धरती जे नाले वारे लेखक, अदीब, न्यूज़कास्टर, कालिम निगार ॼाम सनम सिंधीअ खे थैलेसेमिया ब्लड डोनेशन कैंपुनि बाबति अवाम में जागरूकता पैदा करण जी मंशा तौरु सहाफ़ी ऐं सोशल वर्कर अली शेर ॾीपर पारां मंशा सर्टिफिकेट ॾिनो वियो। इन मौक़े ते सिंध जे नाले वारी लेखक कलमकार ॼाम सनम सिंधीअ चयो त TPWS नवाबशाह ऐं सहाफ़ी भाइरनि अली शेर ॾीपर, तैमूर टालपुर जिन थैलेसेमिया ब्लड डोनेशन कैंपुनि बाबति जागरूकता लाइ कयल नंढड़ी आजिज़ाना ऐं मुख़लिसाना कोशिश ते अॼु हुननि एज़ाज़ सां अची मूंखे नवाज़ियो आहे ऐं निहायती थोराइती ऐं अहसानमंद आहियां। जहिड़े त सीनियर सहाफ़ी राव तैमूर अहमद राजपूत ऐं ॿिया सीनियर अॻवान पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।